बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गरम पाणीअ में असां स्पैगडीस बॉयल कंदासूं। जेसि ताईं इहे स्पैगडीस बॉयल थियनि तेसि ताईं असां पालक, बंद गोभी, ॻाढ़ी गजर ऐं बसर कटे हिकु पासे करे रखियो आहे ऐं साओ मिर्च बि हिननि सां गॾु शामिलु आहे। हिकु टहिको अचे स्पैगडीन खे त हुन में शामिलु कंदासूं असां लूणु ऐं थोरी मुर्गी, त जीअं स्पैगडी सां गॾु मुर्गीअ जूं 2 ॿूटियूं बि बॉयल थी वञनि। जॾहिं मुर्गी ऐं स्पैगडीस बॉयल थी वञनि त छाणे हिकु पासे रखंदासूं। पोइ तईअ में असां थोरो तेल विझी उन में बसर हल्को नरम कंदासूं, यानी गोल्डन असांखे नाहे करिणो, सिर्फ़ु असांखे बसर तेल में नरम करिणो आहे। पोइ उन में शामिलु कंदासूं ॻाढ़ियूं सनियूं डिघियूं कटियल गजरूं। जेसि ताईं इहे बसर ऐं गजरूं नरम थियनि तेसि ताईं असां मुर्गीअ जूं 2 ॿूटियूं कुटे छेतियूं छेतियूं करे उहे बि हिन में शामिलु कंदासूं। पोइ पालक, बंद गोभी ऐं साओ मिर्च विझी चङी तरह भुञंदासूं इन्हनि भाॼियुनि खे। थोरो लूणु शामिलु कंदासूं त जीअं थोरियूं सभु भाॼियूं नरम थी वञनि ऐं ज़ाइको बची वञे। पोइ मैगी मसालो शामिलु कंदासूं। अगरि मैगी मसालो नाहे त तव्हां मुर्गी मसालो बि इस्तेमालु करे सघो था। थोरी केचप विझंदासूं ऐं थोरो पाणीअ वारो सुर्को। सभु सब्जियुनि ऐं मुर्गियुनि खे केचप ऐं सुर्के सां मिलाईंदासूं। पोइ इन में बॉयल थियल स्पैगडीस शामिलु कंदासूं। चङी तरह सब्जियुनि ऐं मुर्गीअ सां असां स्पैगडीस खे मिलाईंदासूं हल्की बाहि ते। चङी तरह मिली वञनि त तयारु आहिनि असांजूं चिकन वेजिटेबल स्पैगडीस। तमामु ज़ाइकेदार ऐं सभिनी ॿारनि जी पसंदीदा।